जी बिल्कुल 7 दिसंबर सकाफ़त जो ॾियारो वेझो अचण शर्त जेको आहे शहरनि में जेको स्टॉल लॻी विया आहिनि, सकाफ़ती स्टॉल लॻाए विया आहिनि जेको वॾे पैमाने ते जेको आहे ॿारनि जा कपिड़ा गॾोगॾु जेको आहे कोटियूं अजरक नुमा रफ़ा ऐं गॾोगॾु गगा ऐं टोपियूं सिंधी अजरक ऐं सिंधी सकाफ़त जी ओञाण जेके शयूं आहिनि उहे रखी वियूं आहिनि त जीअं उन्हनि जो विकिरो थी रहियो आहे। तेज़ी सां जेको आहे माण्हू स्टॉल लॻाए रहिया आहिनि। स्टॉलनि ते माण्हू पंहिंजे पसंदि जा जेके आहिनि उहे कपिड़ा जेके वास्कोटियूं आहिनि, जेके गगा आहिनि, जेके कपिड़ा आहिनि, जेके अजरक आहिनि, टोपियूं आहिनि, गॾोगॾु जेको आहे ॿिए जेके सकाफ़ती जेके शयूं आहिनि उहे जेके ख़रीद करे रहिया आहिनि। गॾोगॾु सिंधी सकाफ़त खे उजागर करण जे लाइ वॾा वॾा स्टॉल हर शहर में लॻाए पिया आहिनि। मौजूदु आहियूं इहा आहे गुलशन नदी जो अला वाली चौरंगी ते असां मौजूदु जिते हिकिड़ो वॾो स्टॉल लॻाए वियो आहे ऐं ईअं ई सिंधू चौक ते ऐं क़ाइदाबाद में घर में ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे मलीद में बि स्टॉल लॻाए विया आहिनि। मलीद में मुख़्तलिफ़ हंधनि ते स्टॉल लॻाए माण्हुनि खे उहे शयूं जेके नथियूं मिलनि आम दुकाननि ते उहे हिते स्टॉलनि ते मिली रहियूं आहिनि, जिनमें सिंधी टोपी आहे, अजरक आहे, अजरक नुमा रफ़ा आहिनि, गगा आहिनि, वास्कोटियूं आहिनि, नंढनि ॿारनि जा जेके आहिनि उहे अजरक मां ठहियल कपिड़ा जेके आहिनि उहे रखिया विया आहिनि त जेको उन्हनि जो विकिरो थी रहियो आहे। त जीअं सिंध जो जेको ॾिहाड़ो आहे जेको 7 दिसंबर ते जेको सिंधी मीडिया पारां मल्हाइण जो ऐलान कयो आहे, जेको वॾो मेगा शो थींदो कराची में, उन समेत सॼी सिंध में रैलियूं कढी वेंदियूं। रैलियुनि सां गॾोगॾु जेको आहे माण्हू झुमिरियूं हणंदा आहिनि क़ौमी गीतनि ते ऐं पंहिंजे सकाफ़त सां प्यार करण जे लाइ 5000 क़दीम सकाफ़त जेका आहे साल पुराणी जेका सकाफ़त आहे उनखे भेटा पेश कंदा ऐं उन जी तयारियूं जेके आहिनि वॾे ज़ोर शोर सां जारी आहिनि। जी